नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो मां ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो जे ॻोठ चाकर चांडियो जे रवासिन ॻोठाणनि तालिब चांडियो, अली नवाज़, इमाम अली, मीर मोहम्मद चांडियो पंहिंजे मासूम ॿारनि समेत कंडियारो रोड ते एहतजाज मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। इन मौक़े ते एहतजाज कंदड़ ॻोठाणनि दाईंदे चयो आहे त चिन्नड़ बिरादरी जे बााثر माण्हुनि पपरई पुलिस जी मदद सां संदसि ॻोठ ते हलाइण करे घरनि में दाख़िल थी चादर चौदीवारी जो तक़दस पामाल कयो, जॾहिं त हथियारनि जी ज़ोर ते असांजे ॿिनि नौजवान राशिद चांडियो ऐं आशिक चांडियो खे अगवा करे गुम करे छॾियो। हिननि चयो त बााثر असांजे नौजवान मथां चोरी जो कूड़ो इल्ज़ाम हणी असांजे ॻोठ ते का करे पुलिस जी मौजूदगी में घरनि में काई पिया ऐं भंजडा बाद असांजे ॿिनि नौजवान खे गुम करे वरितो आहे, जॾहिं त घर में पियल सामान पिण खणी विया। हिननि मुतालबो कयो त बााثر खिलाफ कदम खणी असांजे नौजवान खे बाज़ियाब करायो वञे। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।